तो जो अदा है महफिल का आम महफिल कोने का ही महफिल कहीं जमींदार जे शान में, कहीं वडेरे जे शान में, कहीं जागीरदार जे शान में मुनाकिद न कई वही आहे, पर हे महफिल मदीने वाले सरदार इमामुल अंबिया खातमुन नबियीन रहमतल लिल आलमीन मिठे मदनी सरकार जे शान में मुनाकिद कई वही आहे। अज यकीन समझो तवाजे इन गोठ जे मथा, तवाजे इन मीलाद जे सदके अल्लाह तबारक व तआला इन पूरे इलाके जे मथा रहमतों ने बरकतों जो नुज़ूल फरमाइंदो। बहरहाल टाइम तमाम मुख्तसर आए। मुझे प्यारे महबूब करीम जो फरमान आली शान आहे, तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलात। मुस्तफ़ा करीम फरमाइंदा त मोमिनो मुसलमानो जडे भी एड़ा ईद मीलादुन नबी जा प्रोग्राम थियन त उन्हनि प्रोग्रामन के मुझी सलात ऐं सलाम सां सिंगारींदा कयो। हाणे अचो त गॾिजी करे अकीदो ऐं ईमान इहो हुजणु घुर्जे। भले तव्हां सां हिन ॻोठ जे अंदरि मौजूद आहियो, ज़ाहिरी तरीक़े सां गुंबद खजरा यानी मदीने शरीफ जो शहर तवां सां का हज़ारे मैल परे आहे, पर अल्लाह ताला मदीने जे साईं के एड़ी त ताकत ता फरमाई आहे, एड़ो ता पावर ता फरमायो आहे जो मदीने जो साईं, मदीने जो सरकार उतों बि तवां सां के ॾिसी रहियो आहे त तवां सां जे मीलाद जे मथां महिरबानी बि फरमाए रहियो आहे। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। आए न मदीने वाले साईं जी मेहरबानी। वो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लमु अलैका या मुझा जानिब जलवन वारा वल्लैल जे जुल्फन वारा, मुझा जानिब जलवन वारा वल्लैल जे जुल्फन वारा, सद बार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा। दिल ठरे थी न दा वो सुभान अल्लाह चो न था जो जोर सां चो सुभान अल्लाह। मुझा जानिब जलवन वारा वल्लैल जे जुल्फन वारा, सद बार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा। हे ॾींहुं जुड़ियो हीअ रात जुड़ी, कुल तुझे करे कायनात जुड़ी। ही ॾींहुं जुड़ियो हीअ रात जुड़ी, कुल तुझे करे कायनात जुड़ी। माज़ाग जे नेणन वारा, माज़ाग जे नेणन वारा वल्लैल जे जुल्फन वारा, सद बार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा। जे तू जो ज़हूर न थे हा, जग पैदा मोर न थे हा। हाणे त सुभान अल्लाह चओ। जे तू जो ज़हूर न थे हा, जग पैदा मोर न थे हा। साईं जग पैदा मोर न थे हा। वही रब के गाल वणी, वही रब के गाल वणी, सजन तुझे सदके में मिठा तुझे सदके में। हिय कुल कायनात बणी मुझा साईं तुझे सदके में। हाणे पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लमु अलैका या हबीब अल्लाह। अदा मीलाद मुस्तफ़ा में अचण वारो मदीने शरीफ जो शार आए, वक्त जो कामिल वलीउल्लाह हजरत ख्वाजा मोहम्मद इस्माइल
ठठवी रहमतुल्लाह ताला अलैह मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह ताला अलैह पांजे किताब जे अंदर हिकिड़ो वाक़ियो लिखे थो पाण फरमाए थो त हिकिड़े साल मूंखे मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब थी हज़रत मोहम्मद हाशिम फरमायो त जॾहिं मां रोज़ाए रसूल जे साम्हूं आयुसि अदब सां बीही करे हथ अदब जा ॿधी करे मुंहिंजे महबूब करीम जे ख़िदमत मुबारक में मां सलाम पेश कयमि अर्ज़ करण लॻुमि त सलातो वसलाम अलैका या रसूल अल्लाह त रोज़ाए रसूल मजा आवाज़ आयो मज़ारे पुर अनवार मजा आवाज़ आयो त वालेकुम अस्सलाम ऐ मोहम्मद हाशिम त पाण फरमाईंदा त मां दिल में सोचो हाणे हज़ारनि जी तादाद में माण्हू मौजूद आहिनि लखनि जी तादाद में माण्हू मौजूद आहिनि साईं फरमाइनि था त मां दिल में सोचो त इन मोहम्मद हाशिम नाले सां को मां हिकिड़ो मान आया ॿिया बि माण्हू हूंदा वरी चवे थो त वरी मां ॿीहर जॾहिं पढ़ियो त सलातो वसलाम अलैका या रहमतल लिल आलमीन पाण फरमाइनि था त मां पंहिंजो पढ़ी करे बस कोन कई त मदीने जे साईं जे मज़ार शरीफ मजा इहो ई आवाज़ आयो त वालेकुम अस्सलाम ऐ मोहम्मद हाशिम ठठे वारा पोइ मुंहिंजा प्यारा दोस्तो पावर फ़कीरो भुट्टा फ़कीरो हिन इलाइक़े जा रहण वारो हो मोहम्मद हाशिम अल्लाह ताला जो कामिल वलीउल्लाह आहे जेकॾहिं उन जा सॾ उन जो दाहूं उन जो पुकारो मदीने जो सरकार ॿुधी सघे थो त पोइ तव्हां असांजो ॾेर की शार मुंहिंजे महबूब करीम जे नवाज़ पंहिंजो नवाज़ुनि खां निगाहुनि खां परे न आहे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम फरमाईंदो आहे त मुंहिंजे मथां सलात पढ़ण वारो सलाम पढ़ण वारो ॾेर की जो हुजे उबावड़े जो हुजे मीरपुर जो हुजे पाकिस्तान जो हुजे इंडिया जो हुजे अमरीका जो हुजे आमना जो लाल फरमाईंदो आहे त पूरे रूए ज़मीन मजा जंहिं बि जगह तां जंहिं बि इलाइक़े मजा जेको बि माण्हू मुंहिंजे मथां सलात पढ़ंदो आहे सलाम पढ़ंदो आहे त मां आमना जो लाल उन जा सलातो सलाम ॿुधंदो बि आहियां त उन आशिक़ खे जवाब बि इनायत फरमाईंदो आहियां पोइ ईअं केर करे अॼु कंहिं सां वफ़ा बदकारनि सां जीअं कई मुस्तफ़ा ईअं केर करे तो सुकून कया पलंगनि ते पई नंगदार नबी निंड कान कई अहिड़े यार सदा गुण याद न थई कम कोन ईंदई दुनिया जा नफ़ा ईअं केर करे राजा सुभान अल्लाह ज़ोर सां चओ हाणे ॻाल्हियूं मिड़े ॻाल्हियुनि में वधी वेंदियूं जेका मां तव्हां दोस्तनि जे साम्हूं आयत सगोरी पढ़ी आहे अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद थो फरमाए वनो नज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन फरमाए नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी उलमा अहले सुन्नत मशाइख अहले सुन्नत माशाअल्लाह असांजे इन महफ़िल जे अंदर असांजा प्यारा मुजाहिद अहले सुन्नत आशिक़ रसूल सूफ़ी बासफ़ा क़िबला साईं सैयद ग़ुलाम शबीर शाह बुखारी दामत बरकातुल आलिया जन तशरीफ़ फरमा थिया आहिनि माशाअल्लाह साईं जन के प्रोग्राम में अचण ते दिल जे गहरायुनि सां ख़ुश आमदीद वेलकम पेश था क्यों सब दोस्त जमात पंहिंजी जान दे वेही रहो बस ये आखिरी गाल ॿुधाए करे मां पंहिंजी जगह वठंदुसि इंशाअल्लाह ताला रब करीम तव्हां सां सभरनि जा बेड़ा पार फरमाईंदो सब दोस्त पंहिंजी जान दे वेही रहो हाणे ही जेका मां तव्हां दोस्तनि जे साम्हूं आयत सगोरी पढ़ी आहे इन जो माना ऐं मफ़हूम कुरान पाक जे शान जे मुतालिक आहे माशाअल्लाह हे तव्हांजो ॻोठ पावर फ़कीर हुजनि हिन पसगिरदाई जा सुमरा फ़कीर हुजनि भुट्टा हुजनि ॿियनि क़ौमनि सां तालुक़ रखण वारा हुजनि तव्हांजे हिन इलाइक़े जे
माशाअल्लाह मशहूर मारूफ मदरसो जंहिंजी निगरानी साईं जावेद अहमद करे रहियो आहे तव्हांजा ॿार क़ुरान पाक पढ़ंदा ऐं क़ुरान पढ़ण वारनि जो शान वरी जेको अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे सुभान अल्लाह ज़ोर सां चओ त ॿुधायां तव्हांखे अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अज ये समझो तो पावरन जे मथा अल्लाह ताला राजी थियो आ खबर तो कीअं असांजे उबावड़े में भी अज पावरन फकीरन जो मिलाद शरीफ हुयो उते भी साॻियो ई आलिम मौलाना मोहम्मद आलिम जत नईमी साहब कराची वारो हिते भी वो तशरीफ फरमा थींदो अज अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि जा ई बेड़ा पार फरमाईंदो मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह वडो अल्लाह ताला जो कामिल वलीउल्लाह वडो आलिम दीन आए पांजे किताब जे अंदर एकड़ो वाक़ियो तो लिखे पाण लिखन था त हिकड़े ज़माने में एकड़ो शख्स फोत थी वियो जडे उन जा माइट उनकी कब्र खोटण जे लाए कब्रिस्तान में वया फकीर गौर सां ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे याद करण जहिड़ी ॻाल्हि आहे हे अल्लाह ताला जो कामिल वलीउल्लाह थो फरमाए हे को आम वली नाहे ही उहो अल्लाह ताला जो वलीउल्लाह आहे जई 72 दफ़ा मदीने वारे साईं जी ख्वाब जे अंदर ना बल्कि सुजागी जे अंदर ज़ियारत कई हुई हिकड़ा त एड़ा अल्लाह ताला जा बाना जेके हर रोज मदीने जे साईं जो निंड जे अंदर दीदार कंदा पर मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह 72 दफ़ा मदीने जे साईं के ये आमो सामो डिठो वो लिखे तो जडे उन फोत थियल मानो जा माइट कब्रिस्तान में वया कब्र खोटियो कब्र खोटलींदे हाने जडे सामी वारी जगह ते पहुता जेको कब्र खोटण वारो शख्स आए खोटलींदे जने सामी ठाए रहियो हो हाने जने सामी ठाए पयो त सामी ठाईंदे हिकड़ी बी कब्र खुली वई छा तो ॾिसे त हिकड़ी बी कब्र आहे उन कब्र में जडे नज़र कयई तो नूरुन अला नूर लगी पई आहे रोशनिन सां मुनव्वर लगी पई आहे मौलाना जलालुद्दीन सुयूती फरमाए तो त उन कब्र जे अंदर एकड़ो मां शख्स ॾिठो जेको कुरान खोलियो वेठो आहे नूरानी चेहरे वारो आहे उन जे मथे ते दिस्तार उन जो चेहरो चोड़ी जे चंड वांगुर चमकी रहियो आहे त पाण फरमाइनि था त वो जेको कब्र खोटण वारो शख्स आहे उन माण्हू सां ॻाल्हायई उन खां पुछा कयई दादा तूं केरा घणो टाइम थियो आहे तो के इन कब्र जे अंदर हाणे जडे उन सां ॻाल्हाए थो उहो चवेस तो दादा हिन कब्र जे अंदर मांखे 400 साल थी विया आहिनि ऐं इन 400 सालन खां वठी करे जडे खां मां वफ़ात करे वियो आहियां फोत थी वियो आहियां माइटन मूंखे दफनायो आहे उन टाइम खां वठी करे अज डी ताईं हिन टाइम ताईं मां क़ुरान पाक जी तिलावत करे रहियो आहियां हाथ मथे करे तो सुभान अल्लाह चओ अञा जोर सां चओ सुभान अल्लाह चवे तो तही कुरान जी मेहरबानी मुझे मथा इन जे करे थी आए जो मां कुरान दुनिया वारी हयाती में पान बे पढ़ंदो होस पांजी औलाद के भी कुरान पढ़ाईंदो होस मुझी कुरान सा मोहब्बत हुई मुझी कुरान सा निस्बत हुई रब करीम मुझे मथा राजी थियो मुझे मथा मेहरबान थियो जडे मां वफात करे वियुस फोत थी वयुम अदा तव्हां सां के भी मरणो आ फोत थियणो आहे हिन जान के छड़णो आ कब्र जे अंदर हलणो आ पो कब्र जे लाए तव्हां सां के सामान गड करणो आ हाने सामान दुनिया दौलत गड नाए करनी गाड़ियों नाइन वठणियों बंगला नाइन वठना सामान इयो गड करणो आ नमाज 5 वक्त पढ़नी आ कुरान पान बे पढ़ो पांजी औलाद के भी पढ़ायो भलाई जा कम कयो पो अल्लाह तबारक व तआला फरमाइंदो आ त नमाज पढ़ण वारो कुरान पढ़ण वारो जिक्र अज़कार करण वारो मीलाद मुस्तफा में अचण वारो मलाइण वारो जडे मरंदो आ त पो उनजी कब्र न हुंदी आ बल्कि उनजी कब्र जन्नत जे बागन जो बाग बणजी पवंदी आहे पो क़यामत कॾहिं न थींदी जेसी कुरान हूंदो रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो सुभान अल्लाह जो ये ना
अञा मज़ो नथो अचे ॾाढियां चओ सुभान अल्लाह। आई अगर जे क़यामत त अखर उॾामी वेंदा मट ॿियूं हे बादशाहियूं फिरंदो ईंदो ज़मानो। अदा कॾहिं कंहिंजी बादशाही हूंदी, कॾहिं को माण्हू वज़ीर आज़म हूंदो, कॾहिं को काउंसलर हूंदो, हिकिड़ो हूंदो ॿियो न हूंदो। ही ज़मानो मटबो ईंदो, माण्हू मटबा ईंदा, पर चवे थो त मट ॿियूं ही बादशाहियूं फिरंदो ईंदो ज़मानो। इन हस्तीअ जो हर दम साॻियो ई शान हूंदो। हाणे क़ुरान पढ़ण वारनि जो शान इहो आहे, तव्हां परे हेॾे होॾे न वञो। मुंहिंजे कामिल मुर्शिद सैयदुल आरिफीन जुनैद वक़्त हाफ़िज़ुल मिल्लत हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूनी शरीफ़ वारे जी दरगाह ते वञो। राति जो 12 बजे वञो, ॾींहं जो 1 बजे वञो, छंछर ते वञो, जुमे ते वञो, जहिड़े बि ॾियारे वञो, इते वञो या ॿियनि ख़ानकाउनि ते वञो। जन बि माण्हुनि क़ुरान सां मुहबत कई आहे, उन जन माण्हुनि दिलि लाॻी आहे क़ुरान सां। उन्हनि जा नाला, उन्हनि जूं मज़ारूं हिते बि रोशन, इंशा अल्लाह ताला उन्हनि जा नाला क़यामत ते रोशन ऐं मुनव्वर हूंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब करीम असांजे प्यारनि दोस्तनि जे इन ख़र्च खे ऐं तावन खे पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।